अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो, मां आहियां फयाज़ अहमद, तव्हांजो इंग्लिश टीचर। इंग्लिश विद फयाज़ यूट्यूब चैनल में असीं मुख़्तलिफ़ टर्म्स पढ़ूं पिया। अचो त हाणे हिकु नओं टर्म पढ़ूं। अॼोको टर्म आहे इंटेरियम अरेंजमेंट्स। इंटेरियम ग्रामर में एडजेक्टिव आहे, अरेंजमेंट्स ग्रामर में नाउन आहे। एडजेक्टिव प्लस नाउन अक्सर करे डान अख़बार में इस्तेमालु गॾु थींदा आहिनि। ग्रामेटिकल स्ट्रक्चर जेको अॼोको आहे इंटेरियम अरेंजमेंट्स, सवली सिंधी में मीनिंग आहे आरज़ी बंदोबस्त। इंटेरियम अरेंजमेंट्स एडजेक्टिव ऐं प्लस नाउन फॉर्म हिकिड़ो टर्म आहे, सवली सिंधी में मीनिंग आहे आरज़ी बंदोबस्त। अचो त प्यारा शागिर्दो इंटेरियम अरेंजमेंट्स खे पंहिंजे जुमिले में इस्तेमालु कयूं त जीअं असीं हिन खे प्रैक्टिकली सिखूं। अचो त इन जो जुमिलो इस्तेमालु इंटेरियम अरेंजमेंट्स के पंहिंजे इस्तेमाल में आणियूं। डियर स्टूडेंट्स, गवर्नमेंट did many interim arrangements. Government did many interim arrangements in the wake of COVID-19. गवर्नमेंट केतिरा ई आरज़ी बंदोबस्त कया कोरोना वायरस जे ज़ाहिर थियण सां या कोरोना वायरस जे करे। गवर्नमेंट डिड मैनी इंटेरियम अरेंजमेंट्स। गवर्नमेंट शुरुआत में काफ़ी आरज़ी बंदोबस्त कया इन दी वेक ऑफ कोविड-19। कोविड-19 माने कोरोना वायरस जे करे, कोरोना वायरस खे नज़र में रखी करे हुकूमत आरज़ी बंदोबस्त कया। डियर स्टूडेंट्स, ही टर्म तव्हांजे साम्हूं आहे। आई होप कि हिन खे तव्हां सम्झी चुका हूंदो। हाणे कोशिशि कयो त हिननि खे तव्हां पंहिंजे इस्तेमाल में आणियो। डियर स्टूडेंट्स, हाणे वधीक हिकु नए टर्म सां हिकु नए वीडियोज़ में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।